कसो अॼु बि इबरार न आयो अॼु गुलाब राय छॾियोसि ख़बर न आहे इबरार जा पीउ थी सघे थो त अॼु गुलाब न छॾियो हुजेसि असांजो बि घर इबरार ऐं कुंवार खां सवाइ ख़ाली आहे अथसि त उहो बि पंहिंजो घर पर पोइ बि इबरार खे अॼु त अचणु खपंदो अॼु गुलाब ऐं ज़ैनब जवाबु ॾेई छॾियो हूंदुसि त पोइ उहो वीचारा छा करे सघंदा अञा बि अचण जो टाइम अथसि मथां अची बि वञे हींअर अचणु मुश्किल अथनि थी सघे थो अदा गुलाब राहे छॾियो हुजनि पर पोइ बि पंहिंजी सुवारी अथनि चढ़ी वेहंदा त झट में अची घर पहुचंदा ईअं त आहे इबरार जा पीउ पर अधो गुलाब चवंदो न्याणी ऐं न्याणीअ खे ईअं घरां कीअं वञणु ॾियनि तुंहिंजी ॾाढी सिक लॻी पुटु जीअं तूं त ख़ुशि आहीं न हाँ चाचा मां ठीकु आहियां तव्हां त ख़ुशि आहियो न पुटु असांजी ख़ुशी तव्हांजी ख़ुशीअ सां आहे तव्हां ख़ुशि आहियो त असां बि ख़ुशि आहियूं कीअं कलसूं हा असांजा बचड़ा ख़ुशि आहिनि इन खां वधीक असांजी बि कहिड़ी ख़ुशी आहे धीअ अदी ज़ैनब ऐं इरम त ख़ुशि हुयूं न हाँ चाची सभु ठीकु हुया तव्हांखे सलाम पिया चवां बाबा मूंखे थोरो मथे में सूरु आहे मां चवां पियो त वञी आराम कयां कचहरी पोखणी सुबुह सां करे वठंदासीं बाबा मथे में सूरु अथई त का गोरी वठी का ईअं मथे जो सूरु तोड़े छॾींदी छॾे वेंदो बाबा आराम कंदुसि त ठीकु थी वेंदो सुबुह सां कचहरी कंदासीं ठीकु आहे पुटु तूं अंदरि हली आराम कर त मां पंहिंजी नुंहं सां कचहरी थो कयां वे पुटु जीअं तव्हां खां बग़ैर त घर जी रौनक ई ख़तमु थी वई चाचा बाबा हीअं मां रहाए छॾियो न त असां त साझूर अचे वञूं हा मां तोखे चयो कोन त अधो गुलाब ऐं ज़ैनब हिननि खे कोन छॾींदा हींअर बि कोन पिया छॾनि पर असां ज़ोरी निकिरी आयासीं चङो कयो धीअ न त आबिद तव्हांजा रस्ता पियो वेठो ॾिसे इश्फाक़ पुट पंहिंजी ज़िंदगीअ सां धोखो न कर शादी कर तुंहिंजी ज़िंदगीअ में वरी बहार मोटी अम्मा बहार जो कहिड़ो मक़सदु जंहिं बहार में नसीमी न हुजे पुट गुज़िरियल वक़्त खे तूं यादि कने त पुट तुंहिंजो साह घुटिजी पवंदो पुट मुंहिंजी मन शादीअ लाइ हा कर त मां तुंहिंजे लाइ कुंवार ॻोल्हियां अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा मूंखे मजबूर न कर मूं तोखे चयो न ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो